नाज़रीन, पीर जो ॻोठ लॻ हादिल शाह में अगवा खां पोइ ॾाढाई जो निशानो बणाए क़तल कयल मासूम निगरी मोनिका लाड़क जा कातिल अञा ताईं कानून जे पकड़ में न अची सघिया आहिनि। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शकील जामरी। मासूम ॿारड़ी मोनिका के अगवा करे ज़्यादती जो निशानो बणाए क़तल कंदड़ वहशी जवाबदार हिन वक़्त ताईं कानून जी पकड़ में न अची सघिया आहिनि। हाई कोर्ट जे चीफ जस्टिस 15 जनवरी ते DIG सखर ऐं SSP खैरपुर खे हाई कोर्ट में तलब करे वरितो आहे। उन हवाले सां मोनिका जे वालिद, समाजी अॻुवाणनि ऐं पुलिस ऑफिसर आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पुलिस त दिलासा ॾींदी रही आहे, अञा ताईं कुझु कयो त कुझु कोन अथव। इहे दिलासा त मिलंदा रहंदा। असल कातिल खे ज़ाहिर कनि, सरेआम कनि। अॼु 3 ॾींहं थी विया, 3 आहे, अॼु ताईं कुझु कोन कयो अथऊं। अॻिते छा कंदा? जहिड़े तरीक़े सां इहे वाक़ियो थियो आहे, मूंखे त अफ़सोस थो थिए ऐं फौरी तौरु हिन मासूम नियाणीअ जे कातिलनि खे केफ़र किरदार ते पुॼे सरेआम पीर ॻोठ में फांसीअ ते टंगियो वञे। पर अफ़सोस आहे हिते असांखे पूरे इन सिस्टम में जो कातिल ऐं दरिंदा ईअं घुमंदा था वतन ऐं ग़रीब ऐं मिसकिन नियाणियुनि जूं, अबोज नियाणियुनि जूं, असांजे मासूम नियाणियुनि जूं इज़तूं लुटे ईअं क़त्लेआम कंदा। पर चीफ मिनिस्टर सिंध खे जेको आहे जुए नथी चुरे। खाईंदड़ ऐं इंतिहाई हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे हिन इलाइक़े में। ऐं ज़ाहिर आहे जेका मोनिका क़तल थी आहे इहा सिर्फ़ु लाड़क बिरादरी जी नियाणी कोन्हे, इहा पूरी सिंध जी नियाणी आहे, असां सिंधी क़ौम जी नियाणी आहे। इहा मुर्शिद लतीफ़ साईं जी सुर में आहे। अॼु मां फ़क़ीर साहिब ख़ान लतीफ़ी हिते पहुतो आहियां। क़िबला सैयद वक़ार हुसैन शाह लतीफ़ी जेके भिटाई साईं जे दरगाह जा गादी नशीन आहिनि। साईं जन अमेरिका हुया। साईं जन आवाज़ TV खे ॾिसी करे ऐं उनजी क्लिप ॾिसी करे मूंखे राति WhatsApp ते चयो त बाबा तव्हां मुंहिंजे तरफ़ों उहो ॾुख वारो मैसेज उनजे वालिदैन ताईं खणी वञो। SSP साहब की तरफ से बनाई गई है, उसका हेड मैं हूँ। हमने इस वक्त 15 से ज़्यादा मुश्तबगान के DNA सैंपल्स ले लिए हैं। मज़ीद सस्पेक्ट्स के DNA सैंपल्स लिए जा रहे हैं। इसके अलावा हम लोगों ने 10 से ज़ायद अफराद को अपनी ज़ेर हिरासत लिया है, जिनसे तफ्तीश जारी है। डिस्क्लोज़ हम सिर्फ इसलिए नहीं कर रहे क्योंकि सेंसिटिव नौइयत का मामला है, बहुत ही हसास मामला है। जब तक हमें श्योर शॉट नहीं हो जाएगा हम उसको डिस्क्लोज़ अभी नहीं कर सकेंगे। खैरपुर पुलिस दिन रात एक कर रही है इस बच्ची के साथ जो जुल्म हुआ है उसको इंसाफ दिलाने के लिए। मोनिका जे वालिदैन ऐं शहरिन जो मुतालबो आहे त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ TV, खैरपुर।